मटियारी में खबर ईंदा हलो त आला पुराणा में सिंधु किनारे मेरान पैराडाइज पिकनिक पॉइंट ते सिविल सोसाइटी आला पुराणा जे उहदेदारनि जी हलफ बरदारी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिं अंसार बरनी वेलफेयर ट्रस्ट जे सरवाण अंसार बरनी नवनि उहदेदारनि खां हलफ खणायो। उन मौके ते चेयरमैन सैयद गुलफाम शाह, वाइस चेयरमैन वहीदुल्ला मेमून, जनरल सेक्रेटरी अब्दुल करीम मेमून ऐं ॿियनि खां हलफ खणायो वियो। हलफ बरदारी जी तकरीब के नाले वारे समाजी अॻवान अंसार बरनी खिताब कंदे चयो त सिविल सोसाइटी आला पुराणा पारां इलाइक़े जे अवाम जे लाइ फिलाई कमनि लाइ खयल कदम ते खेनि मुबारकबाद पेश करियूं त हिन चयो त इंसान ज़ात जी ख़िदमत करण सां रब पाक पिण ख़ुशि थींदो आहे। तकरीब के सैयद गुलफाम शाह, सैयद नारायण दास, अब्दुल करीम मेमून, प्रोफेसर नियाज मेमून, इसरार लिगारी, डॉक्टर रशीद मेमून, अब्दुल रहीम मेमून ऐं ॿियनि पिण खिताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।